नाज़रीन, क़ंधकोट में मुखबी जी बाज़ियाबी लाइ पुलिस जो दुरानी महज कच्चे वारे इलाइक़े में ऑपरेशन जारी आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां राब्ते में आहे ग़ुलाम रसूल मीराणी। जी ग़ुलाम रसूल, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी बिल्कुल, कंधककोट ज़िले अंदर वधंदड़ बदअमनी ऐं मुसलसल धाड़ेलनि जी अगवा वारी वारदातुनि जे हवाले सां जेको आहे त हिन वक़्तु कंधककोट कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी जेकी पुलिस आहे उहा SSP असद रज़ा शाह जी अॻवाणी में जेको आहे त वॾी नफ़री साण करे बख़्तर बम गाॾियूं, पुलिस मोबाइलूं ऐं ॿियूं जेके आहिनि APC चैन जेके आहिनि उन्हनि सां साण गॾु करे जेको आहे त कचे जे दुरानी महर वारे इलाइक़े में हिकु वॾो ऑपरेशन जेको आहे उहो कयो पियो वञे। हिन ऑपरेशन में जेको आहे त पुलिस जी जेकी वॾी नफ़री आहे उहा हिन ऑपरेशन में मौजूदु आहे। ज़िले जी पुलिस पारां धाड़ेलनि जे 10 पनाहगाहनि, ओताकनि ऐं घरनि खे जेको आहे उहो ड्राहे बाहियूं ॾेई साड़े छॾियो आहे। ऐं जॾहिं त पुलिस पारां घर घर तलाशी खां पोइ जेको आहे 12 खां वधीक जेके शकी माण्हू आहिनि उन्हनि खे जेको आहे त गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं उन्हनि खे जेको आहे त नामालूम हंधि मुंतक़िल कयो पियो वञे। उन सिलसिले में जेको आहे पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार माण्हुनि खां जेके शकी माण्हू आहिनि उन्हनि खां जांच जेकी आहे उहा कई पई वञे। ऐं इन सिलसिले में जेको आहे त राब्तो करण ते SSP कश्मीर कंधककोट सैयद असद रज़ा शाह जो जेको आहे चवणु आहे त ज़िले जी पुलिस धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन करे रही आहे। अॻु बि कामयाबियूं मिलियूं आहिनि ऐं इनशाला पुलिस खे हाणे बि जेको आहे कामयाबियूं मिलंदियूं। ऐं हुनजो चवणु हो त धाड़ेल पंहिंजो पाण पुलिस हवाले कनि, ॿी सूरत में जेको आहे त धाड़ेलनि ख़िलाफ़ अञा वधीक सख़्तु जेको आहे त ऑपरेशन कयो वेंदो। ऐं हिन वक़्तु SSP जो चवणु आहे त धाड़ेलनि जो जेको घेरो आहे उहो तंग कयो वियो आहे ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी ताईं जेको आहे हीउ ऑपरेशन जारी रहंदो। जी ग़ुलाम रसूल, अवां जी महिरबानी।